वेलकम टू सालियापत एनसाइक्लोपीडिया। हाणे पाण मिसाल कंदासीं 6/4। ठीक आहे। हिन में छा थो चए त हिकु टेलीफोन पोल जो मायो 300 किलोग्राम आहे ऐं उहो 30 मीटर डिघो आहे। मतिलबु जेको पोल आहे उहो 30 मीटर डिघो आहे। उन जो मर्कज़ शकल थुल्हे छेड़े खां 10 मीटर मुफ़ासिले ते आहे। जेको मर्कज़ शकल आहे उहो मतिलबु जिते सॼो वेट पोल जो वेट कम कंदो आहे, मतिलबु हुनखे मर्कज़ शकल चवंदा आहियूं ज़मीन खां सिधो, त हू 10 मीटर मुफ़ासिले ते आहे थुल्हे छेड़े। ही साइड जेकी आहे ही थुल्ही आहे, ही साइड जेकी आहे ही सन्ही आहे। थुल्हे छेड़े खां 10 मीटर मुफ़ासिले ते आहे। ॿुधायो त सन्हे छेड़े ते केतिरो ज़ोर लॻाइणु घुरिजे जंहिंजे ज़रिए पोल उनजी विचे नुक़्ते ते, ही विचो नुक़्तो आहे, विचे नुक़्ते ते टेक ॾियण सां सिधी हॉरिजेंटल हालत में अची वञे। मतिलबु पाण खे छा मालूम करिणो आहे? पाण खे मालूम करिणो आहे त केतिरो ही जेको ज़ोर आहे एफ आहे ही केतिरो हुजे जीअं ही सिधो थी बीहे। ठीकु आहे, हिन टेक ते। हिन लाइ सभिनी खां पहिरियों पाण डेटा कलेक्ट कयूं था। डेटा में छा छा पाण खे मिलियल आहे? डेटा में मायो मिलियल आहे पाण खे। मास जेको आहे हू घणो आहे? 300 kg आहे। ऐं डिघो केतिरो आहे? टोटल लेंथ आहे एल, मतिलबु हू 3 मीटर आहे। सही आहे। ऐं मर्कज़ शकल एल पाण हुनखे 1 चई वठूं। ठीकु आहे, त हू घणो आहे? 10 मीटर आहे। 10 मीटर आहे। त हाणे पाण खे एफ मालूम करणी आहे। एफ में फोर्स केतिरी, जेकी ही फोर्स आहे ही केतिरी हुजे त जीअं ही सिधो थी बीहे पोल। हाणे हिते पाण सोल्यूशन में छा थींदो त टार्क वारो ॿियो जेको कानून आहे उहो हणंदासीं। समेशन ऑफ टार्क छा हूंदी आहे? 0 हूंदी आहे। हाणे हिते कहिड़ी कहिड़ी टार्क आहे हू पाण टार्क कम करे थी हू पाण लिखंदासीं। ऐं हिते सम्झण वारी ॻाल्हि छा आहे त क्लॉक वाइज़ ऐं एंटी क्लॉक वाइज़ जेकियूं फोर्सूं जा टार्क पैदा थिए थी हुनजो ख़्यालु करिणो पवंदो। हाणे ही फिक्स पॉइंट पंहिंजो कहिड़ो आहे? फिक्स पॉइंट पंहिंजो ही आहे। त ही जेकी फोर्स आहे ही ईअं घुमाईंदी, मतिलबु जीअं सुई घुमे थी हिन जी घड़ियाल जी उहे घुमे थी, त ही पंहिंजी छा थींदी? ही पंहिंजी क्लॉक वाइज़ आहे, त इन करे ही माइनस में हूंदी। ऐं मुफ़ासिलो केतिरो आहे हितां खां वठी हेसि ताईं? हू 15 मीटर आहे। ही ॻाल्हि ज़हन में रखो। हुन खां पोइ ही जेको वेट आहे, जेको बि हिन जो 300 मतिलबु किलोग्राम आहे, 300 किलोग्राम खे पहिरियों पाण उन में वेट में कन्वर्ट करे वठंदासीं mg। ठीकु आहे। हाणे 300 खे ज़रब कंदासीं 9.8 सां। ठीकु आहे। जवाब पाण वटि ईंदो 2940 न्यूटन। हाणे वेट मालूम थी वियो। ही जेको W आहे ही वेट ही पाण खे मालूम थी वियो। हाणे ही जेको वेट आहे ही कहिड़ी टार्क पैदा करे थो? ही ॾिसो, हिन साइड जॾहिं पाण ज़ोर ॾींदासीं, मतिलबु ही वेट आहे, हिन साइड ज़ोर ईंदो त ही ईअं एंटी क्लॉक वाइज़, मतिलबु जीअं सुई घुमंदी आहे हुन जे उबतड़ में हिनखे घुमाईंदो, टार्क उबतड़ में घुमंदी। त ही जॾहिं एंटी क्लॉक वाइज़ हुजे त हू पॉजिटिव पाण खणंदा। त हाणे ही टार्क वारी समेशन वारी पाण कयूं। ही 0 साॻियो वरी लिखियो। त हाणे ही वेट आहे ही, ऐं जेतिरी महूर खां जेतिरो डिस्टेंस आहे हिन में ही 5 मीटर आहे। हिन वेट खां वठी हेसि ताईं घणो आहे? 5 मीटर आहे। त हू पाण हिते ही 5 लिखंदासीं। त ही पॉजिटिव में आहे छो जो एंटी क्लॉक वाइज़ ही रोटेशन पैदा करे थी, टार्क पैदा करे थी, त हिन करे ही पॉजिटिव में आहे। ऐं नेगेटिव में ही पाण नेगेटिव रखंदासीं। छो जो ही क्लॉक वाइज़ रोटेशन पैदा कंदी ही फोर्स, त ही एफ। ऐं हितां फोर्स खां वठी हेसि ताईं घणो मुफ़ासिलो आहे? डिस्टेंस केतिरो आहे? 15 मीटर आहे। त ज़रब साण 15 कंदासीं। ठीकु आहे। ही मूवमेंट ऑफ आर्म जेकी आहे हू आहे। हाणे ज़रब करे वठूं। ही वेट केतिरो आहे? 2940 हू लिखियोसीं ज़रब 5 ऐं ही समेशन ही साॻी 0 हिते आहे।
ज़रब 5 सां कयोसीं। हुन खां पोइ ही एफ खे ज़रब कयो आहे 15 सां, मतिलबु फोर्स खे, त 15F थी वियो, बाक़ी 0। हाणे हिन खे हिते ई रखी वठूं, हिन खे, बाक़ी हिन खे इनसाइड खणी वञो, त ही प्लस में थी वेंदा 2940 ज़रबिया 5, ऐं हिननि खे इनसाइड खणी वियासीं त ही 15F थी वियो, सही थी वियो। हाणे ही एफ पाण खे मालूम करणी, मतिलबु फोर्स केतिरी आहे, त हू हिते रखीसीं, त ही 15 हिते ज़रब था थियनि, हिन साइड ईंदा त छा थींदो, वंड थींदो, 2940 ज़रबिया 5, त ही 15 सां वंड कयोसीं। हाणे खोड़ो पाण हलंदासीं, हिकु 5 5 हिन ते 3 भेरे लॻो, 5 ते ई आयो आहे, 1 भेरे लॻो आहे, ऐं 5 जो 15 ते आयो आहे, 3 भेरे लॻो आहे। हाणे 3 जो खोड़ो आयो आहे हिननि ते, त ही घणे भेरे लॻे थो, हाणे 3 जो खोड़ो पड़ियो आहे त 9 भेरे, 9 त्रिकी 27, 9 भेरे लॻो, 2 हेॾे हलिया विया, त ही घणा थी विया, 24 थी विया, त 8 त्रिकी 24, ही 0 जी 0, मतिलबु जवाबु अचे थो 980 न्यूटन। जेको फोर्स आहे, मतिलबु हू पाण 980 न्यूटन हणंदासीं, त पोइ पंहिंजो जेको टावर आहे उहो सिधो थी हॉरिजेंटली बीहंदो। ठीकु आहे, को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। इन खां पहिरियों बि असांजी खोड़ वीडियो आहिनि, 3 चैप्टर पूरो, 4, 5 ऐं हीअ हाणे 6 हले थो पियो। को बि मिसाल न आहे छॾी, को बि एक्सरसाइज़ न आहे छॾी, सॼियूं पाण कयूं आहिनि, त हू बि तव्हां ॾिसी सघो था। हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में सिंधी में बि, उर्दू में बि ऐं इंग्लिश में इहो साॻे प्रॉब्लम जी स्टेटमेंट ॾिनल आहे। कोई मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हांखे मिली सघे। असां तक़रीबन आचर या सूमर हिन ॿिन्ही ॾींहंनि में हर हफ़्ते वीडियो अपलोड कंदा आहियूं, ऐं तक़रीबन 10 8 वीडियो जीअं तव्हांखे मिली सघनि। इन करे चैनल खे सब्सक्राइब करे वठो। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।